ना मंजूर रोड़ाए हुननि खे करणो आहे दूर भॼाए हुननि खे करणो आहे दूर। जी नाज़रीन, काविश ग्रुप ऐं कोशिश डिजिटल नेटवर्क पारां एकता जो ॾियारो मल्हाए पियो सिंध में धारिया नामंज़ूर जे सिरे हेठि ठारू शाह में सिंध जो नौजवान रागी लियाकत सोलंगी ऐं संदन साज़ीन मौजूदु आहिनि। हू ॿुधाइनि पिया त हिन नवां जेको आहे सो कलाम तख्लीक़ कया आहिनि सिंध में धारिया नामंज़ूर जे सिरे हेठि। अचो त साणसि ॻाल्हि ॿोल करियूं ऐं संदसि कलाम ॿुधो। कीअं था ॾिसो ऐं जेको कोशिश डिजिटल नेटवर्क जो जेको प्रोग्राम शुरू कयो आहे कीअं पिया ॾिसो? साईं तमामु भलो कमु शुरू कयो आहे काविश ग्रुप ऐं कोशिश डिजिटल नेटवर्क तमामु सुठी कोशिशि करे रही आहे ऐं तमामु भलो कमु करे रहिया आहिनि। इन जे हवाले सां मूं नवां हिकिड़ो गीत ठाहियो आहे सिंध में धारिया नामंज़ूर, उहो तव्हांखे ॿुधाईंदा। सिंध में धारिया सिंध में धारिया नामंज़ूर सिंध में धारिया नामंज़ूर रोड़ाए हुननि खे करणो आहे दूर भॼाए हुननि खे करणो आहे दूर। हुननि लए तर तपाए ओ सिंध में विया आहिनि डेरा जमाए छॾिबो हुननि लए तर तपाए। घणो सठो हिन सिंध वासूर घणो सठो हिन सिंध वासूर रोड़ाए हुननि खे करणो आहे दूर भॼाए हुननि खे करणो आहे दूर। सिंध में धारिया सिंध में धारिया नामंज़ूर सिंध में धारिया नामंज़ूर रोड़ाए हुननि खे करणो आहे दूर भॼाए हुननि खे करणो आहे दूर।